नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त फुलाडियो भरिसां अॻूणे MNA पीर शफ़क़त शाह जीलानी जे हारी कुटुंब, जिन में चित्रो भील, मुरबत भील, मरियम भील, सीता भील, भारू भील ऐं ॿियनि फुलाडियो थाणे आॾो एहतजाज कंदे चयो त असांजे पुटु हीरो भील पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि समेत नवाबाद भरिसां बिरादरी जे मारख खैरात ते वियल हुआ। उतां वापसि ते मुंहिंजे पुट जो थोरो ॾिनो भील ऐं ससु बानी भील समेत खिपरो दे फड़ाडी जे वईयो दड़े भरिसां रहंदड़ लोदड़ी जे भंबरा बिरादरी जे माण्हुनि, जिन में अमीन भंबरो, अयूब भंबरो, यामीन भंबरो ज़बरदस्ती मुंहिंजी 25 वरह जो पुटु हीरो भील, संदुस ज़ाल करीमा भील, पोटे 5 वरह जे मन्नू ऐं 4 वरह जो पवन ऐं 1 साल जी न्याणी रतनी खे अगवा करे खणी विया। हिननि इल्ज़ाम हयो त अयूब भंबरो जो मुंहिंजी नूंहुं करीमा ऐं अमीन भंबरे जो संदुस माउ बानी सां चकर आहे। हिन जे करे हू मुंहिंजे पुट खे बि ज़ाल ऐं ॿारनि समेत 1.5 महीने खां गुम कयो। संदुस को पतो कोन थो पवे। असांखे ख़तरो आहे त खेसि क़त्ल कयो वियो आहे। जॾहिं नवाबाद ऐं फुलाडियो पुलिस हद बंदी जो तकरार ॼाणे केस दाख़िल करण लाइ तयार ई न आहे। बिरादरी फ़ैसिलनि ते बि भंबरा नथा बीहनि, चवनि था त ज़मीन खपाईंदासीं मगर औरत न ॾींदासीं। हिननि SSP सांगड़ खां मुतालबो कयो त असांजो केस दाख़िल करे पुटु बाज़ियाब कराए ॾिनो वञे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते SHO फुलाडियो चयो त असां नवाबाद वाक़े वारे हंधि ते चित्रो भील खे वठी वियासीं, पर पोइ बि नवाबाद पुलिस केस दाख़िल करण बजाए असां ॾे मोकिले थी छॾे। वाक़ियो नवाबाद जे हद जे थाणे में पेश आयो। असां कीअं केस दाख़िल कयूं? माई जो नालो करीमा आहे ऐं सस जो नालो बानी आहे ऐं सहुरे जो नालो ॾिनो आहे ऐं साईं जेको सो छोकिरे जो नालो मन्नू आहे, हिकिड़े जो, ॿिए जो पवन नालो आहे, टे जो छोकिरी जो नालो रतनी आहे। साईं बंबरा रोके वेठा आहिनि। बंबरा चवनि था त हीअ असां जेको छोकिरी खपाए छॾींदासीं, असीं मायूं वापसि न को छोकिरो ॾींदासीं। जी 2 मायूं, हिकिड़ी ज़ाल ॿी केरु अथसि? ॿी हुनजी छोकिरी जी माउ आहे। हा जेको सो हिननि जो अॻे पर साल असांजो केस हो, हिननि में हीअ सफ़ीरनि जा लिखिया पिया नाला। हिननि फ़ैसिलो कयो, जाकूब मरी ऐं अमल मरी, हिननि सभिनि फ़ैसिलो करे सभु अमाइंदा खिपरे जी स्टेशन पुलिस ते हू चवनि था 7 लुंड वियो हलियो हेॾां जलसे में। हू साईं अॼु वापसि कोन आयो आहे। असां बिल्कुलु हिन फ़ैसिले में ॿधल आहियूं। हिन फ़ैसिले जा असीं ॾोह जा ॾुआरी आहियूं। असां वाक़ई फ़ैसिलो ई करे ॾिनो आहे ऐं अॻराई जंहिं कई उहा असांजो ॾोह जो ॾुआरी आहे। अमीन भंबरो, अयूब भंबरो, जामीन भंबरो। छोकिरो हिकिड़ो आहे 5 साल जो, हिकिड़ो आहे 4 साल जो, छोकिरी आहे साल जी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।